अस्सलामुअलैकुम धरती टीवी न्यूज़ में वलीकार माहिया अशफाक अहमद माहिया मारवी थई मेटलाइस वाटू खबर से शिरकई पिया बाड़ू मां लखपुर माइनर के 20 फुट का वधी घारो पैजी पियो है फसल बुड़ी पिया आहिनि अवां के खबर ॾियनि पिया ॻोठ हाजी सुमार पहियार वटि लखपुर माइनर के 20 फुट घारो लॻो आहे घारिस पर फसल पानी हेठि अची पिया ॻोठाण तरफ़ां पंहिंजी मदद पाण तहत घारो बंदि करण जी कोशिश कई पई वञे। अहम खबर असां शेयर कयूं पिया बावड़ो खां लखपुर माइनर के 20 फुट खां वधीक घारो पइजी वियो फसल बुड़ी विया ॻोठ हाजी सुमार पहियार वटि लखपुर माइनर के 20 फुट घारो लगी वियो घारे सबब फसल पानी हेठि ॻोठाणे तरफ़ां पंहिंजी मदद पाण तहत घारो बंद करण जी कोशिश ही अहम खबर असां शेयर कयूं पिया बावड़ो खां लखपुर माइनर के 20 फुट खां वधीक घारो पइजी वियो फसल बुड़ी विया ॻोठ हाजी सुमार पहियार वटि लखपुर माइनर के 20 फुट घारो लगी वियो घारे सबब फसल पानी हेठि ॻोठाणे तरफ़ां पंहिंजी मदद पाण तहत घारो बंद करण जी कोशिश। लखपुर माइनर के 20 फुट का वधी घारो पैजी पियो आहे फसल बुड़ी विया आहिनि तफ़सील मालूम कंदासीं हबीब रहमान चाचड़ खान अवां खे ख़बर ॾियूं पिया बाड़ू मां लखपुर माइनर के 20 फुट घारो लॻो आहे ॻोठ हाजी सुमार पहियार वटि लखपुर माइनर के 20 फुट घारो लगी पियो जंहिं पर फसल पानी हेठि अची विया ॻोठाण तरफ़ां पंहिंजी मदद पाण ते घारो बंदि करण जी कोशिश कई पई वञे। अहम खबर असां शेयर कयूं पिया बावड़ो खां लखपुर माइनर के 20 फुट खां वधीक घारो पइजी वियो फसल बुड़ी विया ॻोठ हाजी सुमार पहियार वटि लखपुर माइनर के 20 फुट घारो लगी वियो घारे सबब फसल पानी हेठि ॻोठाणे तरफ़ां पंहिंजी मदद पाण तहत घारो बंद करण जी कोशिश ही अहम खबर असां शेयर कयूं पिया लखपुर माइनर के 20 फुट खां वधीक घारो पइजी वियो आहे तफ़सील मालूम कंदासीं हबीबुर रहमान चाचड़ खां हबीबुर रहमान आगाह कजो छा अपडेट आहे नवां वटि ॻोठ हाजी सुमार पहियार वटि राति देर सां लखपुर माइनर 20 फुट घारो खां मथे घारो पइजी वियो ऐं घारे पवण सबबि समय एकड़ बीठल कणिक जो फसल पानी हेठि आहे अहिड़ो इतलाह एरिगेशन अमले खे ॾिनो वियो पर एरिगेशन अमलो घारे वारे हंधि न पहुतो आहे ऐं ॻोठाणा पंहिंजी मदद पाण घारे बंदि करण में मसरूफ़ आहिनि। जी हबीबुर रहमान चाचड़ अपडेट ॾियण लाइ वॾी महिरबानी हुनजी।